अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जी ड्रामे सांवल यार पियाज अपडेट संगत हाज़िर थी चुका आहियां दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों। तो बिना देर रहूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ार कोन था करायूं जी दोस्तों। तो एक वॾी ऐं ख़ूबसूरत अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं था त सांवल ऐं पिया जेको आहे त हाणे कानूनी जंग जेको आहे त मूसा सां विढ़ंदा दोस्तों। ऐं पिया पको पओ कयो आहे त मां पंहिंजी अमर खे जेको आहे त इंसाफ़ ॾियाराए रहंदसि। जीअं त हुनजो बेगुनाह क़तलु कयो वियो आहे त उन में जेको बि मुजरिम आहे त उनखे मां कानून जी कटहरे में खड़ो कंदसि ऐं उनखां पंहिंजो हिसाबु किताबु वठंदसि। ऐं दोस्तों ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूसा जेको आहे दाऊद पंहिंजे पुटु आलियान खे पंहिंजा कूड़ा ॻोड़ा वाहे ऐं पंहिंजे कंट्रोल में करे छॾियो आहे ऐं पिया जे साम्हूं बीहारियो आहे दोस्तों। ऐं पिया खे साफ़ साफ़ आलियान चई छॾियो आहे त मुंहिंजे पीउ जो को बि ॾाहो न आहे। बाक़ी जे तूं सम्झी थी त तुंहिंजो पीउ जो ॾोह ई आहे त उनखे भली तूं का बि सज़ा ॾे कुझु बि चओ। बहरहाल मुंहिंजो पीउ जेको आहे त राज़ी आहे तोसां शादी करण में, तोसां निकाह करणु चाहियां त मां या कोर्ट जे थ्रू या निकाह करी तूं त माना विहांउ जेको शादी थींदी आहे दोस्तों धूम धमाके वारी, त उहा बि आलियान जो पीउ जेको आहे त उहा नथो करणु चाहे। ऐं पिया जेको आहे त ईअं न चाहींदी त पिया जेको आहे साफ़ साफ़ आलियान खे चई छॾियो आहे त जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे तूं बि पंहिंजे पीउ जो बदर भरी थो त पोइ मां तोसां ॻाल्हाइणु बंदि थी कयां। जेसीं ताईं प्यारु असांजे विच ॿिन्ही में आहे पर तेसीं ताईं तोसां हाणे मां न ॻाल्हाईंदुसि जेसीं ताईं हीउ हिसाबु किताबु सिधो नथो थिए। त आलियान ऐं पिया जो जेको आहे जोड़ त हाणे हिन महिल टुटी वेंदो दोस्तों। ऐं तव्हां नेक्स्ट एपिसोड में ॾिसंदो त पिया जेका आहे त सांवल सां गॾिजी थाणे ते वेंदी दोस्तों। ऐं थाणे ते पुलिस वारा जेको आहे त दाऊद जो पासो वेही वेंदा दोस्तों। ऐं दाऊद खे ॿुधाईंदा त हीअ छोकिरी या हीअ तुंहिंजो माण्हू ख़ासि सांवल जेको आहे गॾिजी करे ऐं तुंहिंजे ई ख़िलाफ़ु FIR दर्ज कराइणु आया आहिनि। तंहिं ते जेको आहे त मूसा जेको दाऊद आहे त उहो आपे खां ॿाहिरि निकिरी वेंदो ऐं सांवल बि हुनजे अखियुनि जे साम्हूं अची वेंदो त सांवल त मुंहिंजो ख़ासि माण्हू हुयो, जेको मुंहिंजो शक हुयो त उहो सच निकितो, हीउ हिननि सां ॿधलु आहे कहिड़े बि हिसाब सां। जेको नेक्स्ट एपिसोड ज़बरदस्त थियण वारो आहे ऐं सांवल जेको आहे त खुली करे जेको आहे दाऊद मूसा जे साम्हूं अची वेंदो दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।